अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नमी ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। नाज़रीन, सकरंद खां राजकुमार ओड़ी जी रिपोर्ट मूजिब डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पवन जी सदारत हेठि नवाबशाह शहर में ट्रैफिक जी आमदरफ़्त खे जारी रखण ऐं शहरनि खे ट्रैफिक जे दरपेश मसइलनि जे हल लाइ हिकु इजलास कोठायो वियो। इजलास में ASP पुलिस नवाबशाह ज़फर सिद्दीक, असिस्टेंट कमिश्नर नवाबशाह अब्दुल कदीर गुजर, डिप्टी डायरेक्टर इंफॉर्मेशन गुलाम अब्बास गोराहो, सेक्रेटरी रीजनल ट्रांसपोर्ट अथॉरिटी सऊद अर रहमान जमाली, चीफ म्यूनिसिपल ऑफिसर ऐं ट्रैफिक पुलिस जे अमलदारनि शिरकत कई। इजलास में डिप्टी कमिश्नर शहर में ट्रैफिक जी मैनेजमेंट लाइ फोकल पर्सन मुक़रर कंदे हिदायतूं ॾिनियूं त शहर में गड्स जी गाॾियुनि खे राति जो 11 वॻे खां सुबुह 6 वॻे ताईं दाख़िला जी इजाज़त ते सख़्ती सां अमल करायो वञे। रेहड़ियुनि ऐं ॿिए हथखेलियुनि खे हटाए बाज़ारनि में गाॾियुनि जी आमदरफ़्त खे जारी रखण लाइ ताजिर बिरादरी सां मुलाक़ात करे जाम हल कढियो वञे।